क़दीमी हुसैनी काफ़िलो सैयद रीझल शाह अफ़गंबर 13 खां 14 सफ़र ते भिटशा ज़रूर पहुचंदो, अज़ादारी कई वेंदी। सभिनी अज़ादारनि खे शिरकत जी अपील। हज़रत शाह अब्द लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे 279 उर्स मुबारक जे मौक़े ते हर साल जियां हिन साल बि क़दीमी हुसैनी काफ़िलो सैयद रीझल शाह अफ़गंबर 13 खां 14 सफ़र ते भिटशा पहुचंदो, अज़ादारी कई वेंदी, जेको गंबट मां भिटशा स्टेशन रोड ते रीझल शाह जे काफ़िले ते पहुची नहर थींदो। इन हवाले सां जनरल सेक्रेटरी निसार अहमद शेख आफ़ भाणोट भिटशा में अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हुसैनी रीझल शाह काफ़िले जी रोक बाबति कूड़ियूं अफ़वाहूं हली रहियूं आहिनि, जिन खे असीं रद्द था करियूं। हुसैनी काफ़िलो 13 खां 14 सफ़र ते भिटशा पहुची अज़ादारी सिलसिलो जारी रखियो वेंदो। हर साल जियां हिन साल बि हुसैनी रीझल शाह काफ़िलो भिटशा ज़रूर ईंदो। लॉकडाउन हुजे या कोरोना वायरस या बरसात जो पाणी बीठल हुजे, पर काफ़िलो ज़रूर भिटशा ईंदो। SSP मटियारी, डिप्टी कमिश्नर मटियारी, असिस्टेंट कमिश्नर हारा, टाउन ऑफिसर भिटशा सिक्योरिटी इंतज़ाम, सफ़ाई सुथराई ऐं क़दीमी काफ़िले जी हिफ़ाज़त लाइ भरपूर सहकार कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।